अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची खां। रिपोर्ट करे रहियो आहे मुजीब रहमान बुरफ़त। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान नदीम चांडियो, सचवा चेयरमैन अब्दुल मालिक चांडियो, सईद मुख्तियार चांडियो, इजाज़ चांडियो, ग़ैबी नवाब सरदार ख़ान चांडियो खे MPA चूंडनि ते संदसि रहाइशगाह DHA डिफेंस पहुची खेसि मुबारकबाद ॾिनी। जी सक़ाफ़त अजरक ऐं गुलनि जा हार पाराया ऐं गुलदस्ता पेश कया। इन मौक़े ते हिननि ॻाल्हाईंदे चयो त नवाब सरदार ख़ान चांडियो जे MPA मुंतख़ब थियण सां इलाइक़े जा मसइला हल थींदा। नवाब सरदार ख़ान चांडियो वॾी अक्सीरियत सां कामयाब थियो ऐं हिननि चयो त नवाब सरदार चांडियो जो पंहिंजे हल्के जे अवाम लाइ वॾियूं ख़िदमतूं आहिनि। इन मौक़े ते नवाब सरदार ख़ान चांडियो पंहिंजे तक जे अवाम जो शुक्रियो अदा कंदे चयो त तक जे अवाम जे उमीदनि ते पूरो लहण जी कोशिश कंदुसि ऐं हिन वधीक चयो त इलाइक़े जे अवाम असां ते मुकमल इतमाद जो इज़हार कयो आहे। असांजी कोशिश आहे त अवाम जे उमीदनि ते पूरो लहियूं। हिन चयो त पंहिंजे बिरादरी समेत ॿियनि क़बीलनि सां तालुक़ रखंदड़ मौजूदनि जो अंतहाई थोराइतो आहियां जन मूं वटि अची पंहिंजे मोहबत जो इज़हार कंदे मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते ज़वार क़ासिम चांडियो, आबिद चांडियो, सईद अहमद चांडियो, मंसूर सोलंकी, वसीम जतोई ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।